जी नाज़रीन, मां आहियां ज़ुल्फ़िकार गुरामाणी ऐं मुल्क में हिन वक़्तु नओं राग शुरू थी वियो आहे नवनि सूबनि जे हवाले सां। नवनि सूबनि जे हवाले सां हीउ जेको राग आहे बुनियादी तौर ते हीउ नओं राग त नाहे, पुराणो राग आहे, पर उनखे जीअं रागनि जी दुनिया जे अंदरि रीमिक्स करे उनखे साउंड बाउंड नई म्यूज़िक ॾेई करे उनखे ॿीहर मैदान में लाथो वेंदो आहे ॿुधण जे हवाले सां, त जीअं ॿुधंदड़नि जी समाअतुनि में उहो वधीक अट्रैक्टिव अंदाज़ सां उनजो जेको आवाज़ु आहे उहो पहुचे ऐं उहो माण्हू क़बूलु कनि। पर हीउ अहिड़ो राग आहे जंहिंखे नए अंदाज़ में पहिरियों भेरो जॾहिं पेश कयो वियो तॾहिं बि कंहिं ॿुधण खां इन हवाले सां दिलचस्पी अख़्तियार कोन कई। इन राग में दिलचस्पी पहिरें ॾींहुं बि कोन हुई, हींअर बि कोन्हे। उन में केतिरा ई रीमिक्स साउंड लॻाइनि ऐं केतिरो बि उनखे अट्रैक्टिव बणाइनि, पर हीउ राग जेको आहे उहो क़ाबिले क़बूल इन करे नाहे त हीउ जेको राग आहे उहो राग बुनियादी तौर ते मुल्क खे नुक़सानु पहुचाइण जे हवाले सां, इन में मुल्क जे फ़ाइदे जे हवाले सां जेकी बि दलील साम्हूं अचनि था उन्हनि खे इन क़िस्म जी ख़बर कोन्हे का त इहो बुनियादी तौर ते मुल्क खे फ़ाइदे पहुचाइण खां वधीक मुल्क खे नुक़सानु पहुचाइण जो जवाज़ पैदा करे सघे थो। हीउ जेको हींअर राग शुरू थियो आहे त मुल्क में नवां सूबा ठहंदा। गुज़िरियल ॾींहुं मां हिते सुप्रीम कोर्ट जे अंदरि मौजूदु हुयुसि त सूरत हाल, छो जो मुल्क जे अंदरि जेका सियासी सूरत हाल आहे उन हवाले सां बहस कुझु इन हवाले सां पियो थियो त हींअर बलूचिस्तान में बहस कहिड़ो आहे, KPK जे अंदरि बहस कहिड़ो आहे ऐं PTI जे हवाले सां पंजाब जे अंदरि बहस कहिड़ो आहे। पर जेको ईंदड़ जेको मौसमु आहे सियासी मौसमु उहो हाणे सिंध तरफ़ वधंदे नज़र अचे थो, चाहे उहो अरिड़हीं तरमीम जी सूरत में हुजे, NFC अवॉर्ड जी सूरत में हुजे, नवनि सूबनि जे राग वारी सूरत में हुजे, या उन खां अलावा कैनालनि वारी सूरत हाल हुजे, कारपोरेट फार्मिंग वारी सूरत हाल हुजे। यानी ईंदड़ जेके ॾींहं आहिनि उन्हनि ॾींहंनि में ॿियो पीपुल्स पार्टी उते हुकूमत करे थी, विफ़ाक़ में पीपुल्स पार्टी आहे, त उन करे इहो सबबु नाहे। छो जो पंजाब में जेकॾहिं नवनि सूबनि जी ॻाल्हि आहे त उते पंजाब में तहरीक इंसाफ़ बि उनजी मुखालफ़त कोन पई करे, उन्हनि जे मंशूर में लिखियलु आहे नवां सूबा, ऐं उते मुस्लिम लीग नवाज़ बि मुखालफ़त न पई करे, जंहिंजी हुकूमत आहे अरिड़हीं तरमीम जे हवाले सां नवाज़ शरीफ़ जी पार्टी खे, या NFC जे हवाले सां शहबाज़ शरीफ़ साहब 2010 में बि चयो हो त NFC में पंजाब, यानी जॾहिं हू वज़ीर आला पंजाब हुआ त उन्हनि कुर्बानी ॾिनी हुई। तंहिं करे NFC जो मसइलो हुजे, अरिड़हीं तरमीम जो मसइलो हुजे, कैनालनि वारो मसइलो, त उन्हनि खे फ़ाइदे जो मसइलो आहे। तंहिं करे उन्हनि जो इहो मसइलो कोन्हे। ही सॼा मामला जेके हाणे ईंदड़ सियासी जेका मौसमु आहे उनजो जेको तूफ़ान आहे सियासी, उहो सिंध तरफ़ वधंदे नज़र अचे थो। इन्हनि समूरनि मामलनि जे हवाले सां NFC अवॉर्ड हुजे, अरिड़हीं तरमीम, या ही जेको नवनि सूबनि जे राग वारी जेका कैफ़ियत आहे उन हवाले सां, इन हवाले सां सरकार जो मौक़िफ़ त इन हवाले सां साम्हूं न पियो अचे नवनि रागनि जे हवाले सां। पर इहा कैफ़ियत छो आहे त जेकी सरकार सां तालुक़ु रखंदड़ धुरियूं आहिनि उहे WhatsApp ते मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि जा जेके प्रेस रिलीज़ आहिनि उहे सहाफ़ियुनि खे उहे छो था मोकिलिनि। इन मां बि अंदाज़ो लॻाए सघिजे थो त उन्हनि जी नीयत में छा आहे। जेकी पार्टियूं हुकूमत सां इतिहाद में शामिल आहिनि उहे पंहिंजनि इजलासनि जे अंदरि इन क़िस्म जा फ़ैसिला छो थियूं कनि त नवां सूबा ठहणु घुरिजनि, चाहे उनखे एडमिनिस्ट्रेटिव यूनिट करार ॾेई या टर्म इहो यूज़ करे ऐं पोइ पंहिंजी पार्टी जे अंदरि इन क़िस्म जा फ़ैसिला कनि, चाहे उहा MQM हुजे। MQM खे त इन में पंहिंजो सियासी फ़ाइदो नज़र अचे थो, पर हिन में असां मुकमल तौर ते उर्दू आबादी जी ॻाल्हि नथा कयूं, सिर्फ़ु MQM जी ॻाल्हि था कयूं। गुज़िरियल ॾींहुं अलीम ख़ान साहब जी जेका पार्टी आहे इस्तेकाम पाकिस्तान पार्टी, उन पंहिंजे इजलास जे अंदरि नवनि सूबनि जे क़याम जे हवाले सां मंज़ूरी ॾिनी आहे। त इन क़िस्म जा जेके इतिहादी आहिनि उहे इतिहादी या इतिहादी हुकूमत सां सलाहियल ॿियनि पार्टियुनि जा जेके बयान आहिनि उनखे शेयर छो पिया कनि, त इन मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त हीउ जेको बहस आहे जेको 90 वारे ॾहाके खां जनरल ज़िया जे दौर खां इहो बहस जेको आहे उहो थींदो रहियो, जेकॾहिं उनखे पाया तकमील ताईं पहुचाइण जो जेको मक़सदु आहे उहो बुनियादी तौर ते असां इहो सम्झूं था त मुल्क खे नुक़सानु पहुचाइण जे हवाले सां आहे। पर हींअर असां इहा सूरत हाल सम्झूं था त मुल्क जे अंदरि बलूचिस्तान, KPK ऐं पंजाब जे अंदरि सियासी हवाले सां बहस जेको आहे उहो मौजूदु आहे। त सिंध जे अंदरि जेकॾहिं हिन क़िस्म जी जेका सूरत हाल आहे उनखे बहस जी सूरत में बि अॻिते वधायो वेंदो त उनजो नुक़सानु जेको आहे उहो नुक़सानु विफ़ाक़ खे ई थींदो। विफ़ाक़ इन हवाले सां जेको बहस अख़्तियार करे पियो त अरिड़हीं तरमीम खां पोइ या NFC अवॉर्ड खां पोइ, पहिरियों ॾिसो न NFC अवॉर्ड खां पोइ या अरिड़हीं तरमीम खां पोइ सूबा बाख़्तियार थी विया आहिनि। जेकॾहिं सूबा बाख़्तियार थी विया आहिनि
त पोइ पंजाब बि ज़ाहिर आहे बाख़्तियार थियो हूंदो, पोइ उते बि तरक़ी थी हूंदी, पोइ उते बि सभु कुझु पैसो आयो हूंदो, पोइ उते बि NFC एवॉर्ड जा जेके इज़ाफ़ी पैसा आहिनि उहे उते पहुता हूंदा। त पोइ तरक़ी जा जेके मामला आहिनि उहे तरक़ी जा मामला चेक कया वञनि ऐं उनखां पोइ जेकॾहिं बल्दियाती निज़ाम, हाणे बल्दियाती निज़ाम त परवेज़ मुशर्रफ जे दौर में नाज़मनि जो निज़ाम जेको परवेज़ मुशर्रफ आंदो त इन सां मुल्क में इनकलाब अची वेंदो, उन बहस में त असां नथा वञूं, पर उन इनकलाब खां पोइ जेको बल्दियाती निज़ाम यानी हेठीं सतह ताईं डेवल्यूशन ऑफ पावर जेको 18वीं तरमीम NFC एवॉर्ड या समूरनि मामलनि में उन जी साराह थिए थी ऐं आइन जे अंदरि उहो मामिलो आहे। सूबा ठाहिण त मुंहिंजो ख़्यालु आहे आइन जे अंदरि किथे बि सूबाई जेसि ताईं सूबाई हुकूमत आहे उहा उन हवाले सां 2/3 मेजॉरिटी जेको बि हिकिड़ो मौक़िफ़ आहे, पर बावजूदि हिन मौक़िफ़ जे पार्टियुनि जे मंशूर जा मामला अलॻि आहिनि। पार्टी जो मंशूर अलॻि हुजे थो, मुल्क जो आइन अलॻि हुजे थो ऐं मुल्क जे आइन जे अंदरि जी जेका तशरीह आहे मुल्क सिर्फ़ु उन ते हली सघे थो। त 18वीं तरमीम खां पोइ NFC एवॉर्ड जे हवाले सां इहो चयल आहे त NFC एवॉर्ड हर 5 सालनि खां पोइ जेको पेश थींदो उन में सूबनि जो जेको माली जेको मामिलो आहे उन में इज़ाफ़ो थींदो, घटिताई कोन थींदी। इहो आइन आहे पाकिस्तान जो त NFC एवॉर्ड में हर सूबे खे सिंध खे न, हर सूबे खे उन जो जेको माली हिसो आहे उन में इज़ाफ़ो थींदो, कटौती कोन थींदी। हींअर कटौती जूं ॻाल्हियूं थियनि पियूं त सूबनि खे कटौती आहे। हिते तव्हांखे मियां रज़ा रब्बानी साहिबु पहिरें ॾींहं खां 18वीं तरमीम खां पोइ पहिरें ॾींहं खां हींअर ताईं जेको मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे या आइन जे अंदरि जेके शिकूं पढ़ी ॿुधायूं आहिनि त उन में इन ॻाल्हि जो जवाबु मौजूदु आहे पाकिस्तान जे 18वीं तरमीम खां पोइ वारे आइन जे अंदरि त जेकॾहिं विफ़ाक़ खे पैसा न आहिनि त विफ़ाक़ CCI जो इजलास घुराए करे उन में समूरनि सूबनि जे इतफ़ाक़ सां पंहिंजो जेको ख़र्चु आहे उहो सूबनि जे आॾू रखी सघे थो ऐं सूबनि खां उहो ख़र्चु वठी सघे थो। त CCI आइनी फोरम आहे त उनखे इस्तेमालु करण जे बजाए जेके 18वीं तरमीम खां पोइ विफ़ाक़ी वज़ारतूं सूबनि ॾांहुं वञणियूं आहिनि उहे सूबनि ॾांहुं छो न पयूं वञनि। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त NFC एवॉर्ड या 18वीं तरमीम खां पोइ डेवल्यूशन ऑफ पावर वारी जेका ॻाल्हि थिए थी त डेवल्यूशन ऑफ पावर जॾहिं मामिलो थिए पियो बल्दियाती इलेक्शन जो, त बल्दियाती इलेक्शन में सिंध जे अंदरि सैलाब वारी सूरत हाल हुई। सिर्फ़ु ईअं न त सिंध जे अंदरि सैलाब वारी सूरत हाल को हिकु भेरो सूरत हाल हुई, बल्कि सिंध में 2 भेरा सैलाब अची चुको। सिंध हुकूमत सैलाब वारी सूरत हाल खे मुंहुं ॾिए पई, पर इलेक्शन कमीशन बार सिंध जे IG खे गुलाम नबी मेमन साहब बि IG हुआ त उन्हनि खे तलब करे पई ऐं फौरी तौर ते इलेक्शन बल्दियाती इलेक्शन हर सूरत में सिंध में थियणु खपनि। उनखां पोइ जॾहिं सिक्योरिटी फोर्सिस जी उते ज़रूरत हुई त जॾहिं लिखियो वियो सिक्योरिटी फोर्सिस जे हवाले त उन्हनि बि इन बुनियाद ते त असांजे मुल्क जा जेके सिक्योरिटी जा इदारा आहिनि मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते मसरूफ़ आहिनि, एतिरे क़दुरु जो सैलाब जे अंदरि बि मसरूफ़ आहिनि। उन्हनि इलेक्शन कमीशन खे ख़त लिखिया त असां सिक्योरिटी फ़राहम नथा करे सघूं, पर सिंध जे अंदरि घटि में घटि 3 यानी पहिरें मरहले 2 मरहले में बल्दियाती इलेक्शन कराई वई ऐं सिंध पुलिस जेका आहे सा उहा उन अमन अमान जी सूरत हाल खे उते मुंहुं ॾिनो ऐं उन बावजूदि सैलाब जी जेका सूरत हाल हुई उते बल्दियाती इलेक्शन थी वई। पर पंजाब जे अंदरि बल्दियाती इलेक्शन जो जेको सुवालु आहे उहो इलेक्शन कमीशन जेके सिंध खे आइन जा मामला यानी 60 ॾींहंनि जे अंदरि जेके आइन जे अंदरि जॾहिं मुल्क जे अंदरि सियासी सूरत हाल पैदा थी रही हुई तॾहिं बि इहा ॻाल्हि कई पई वई त भई जेकॾहिं का हुकूमत वञे थी त उनखां उन जे 60 ॾींहंनि जे अंदरि इलेक्शन थियणी आहे त पोइ त उहो त असां मथीं सतह ते बल्दियाती इलेक्शन जो कहिड़ो ज़िक्र कजे, पर उनखां मथीं सतह ते बि असां ॾिठोसीं त पंजाब जे अंदरि जेका निगरां हुकूमत हुई उन निगरां मोहसिन नक़वी साहब बि वज़ीर आला हुआ त उहा केतिरो डिघो पोइ उनजो जवाज़ बि पैदा कयो वियो। तंहिं करे बल्दियाती इलेक्शन में इलेक्शन कमीशन जेके आइन जा हवाला ॾिना सिंध हुकूमत खे चयो त बल्दियाती इलेक्शन करायो, पूरे मुल्क में बल्दियाती इलेक्शन थिया। पूरे मुल्क जे अंदरि 18वीं तरमीम खां पोइ जेकॾहिं वज़ारतूं हेठी सतह ते यानी सूबनि हवाले थियनि हा त पोइ इन सॼी सूरत हाल जो जेको अॼु बहस आहे उहो बहस इन बुनियाद ते थिए ई न हा त विफ़ाक़ जे मथां ख़र्चु आहे। हाणे मामिलो इहो आहे त जेकॾहिं ख़र्चु आहे त CCI जो इजलास घुरायो मियां रज़ा रब्बानी साहब जी चवणी मुताबिक़ ऐं उन में इहे सभु मामला डिस्कस कयो। हाणे इहा ॻाल्हि छो थी चई वञे त NFC एवॉर्ड जंहिंजी हाणे नए सिर तश्कील बि थी चुकी आहे, सदर उन जी तश्कील बि करे छॾी आहे, त नओं NFC एवॉर्ड जेको ईंदो त नए NFC एवॉर्ड खे हाणे यानी उन 18वीं तरमीम खां पोइ वारे मामले खे कर्टेल करे NFC एवॉर्ड खे वधाइण जे बजाए उनखे हाणे घटि कयो वेंदो।
हाइपोथेटिकली अञा ताईं, छो जो बुनियादी तौर ते त मतिलबु इहो ई आहे न त NFC अवॉर्ड खां पोइ सूबा हिते इहा ॻाल्हि करणु तमामु घणो लाज़मी आहे त चाहे सूबनि जो मामिलो हुजे, चाहे NFC अवॉर्ड जो मामिलो हुजे, चाहे अरिड़हीं तरमीम जो मामिलो हुजे, उन में तशरीह जॾहिं कई वञे थी त सॼे पाकिस्तान खे उन में शामिलु कयो वञे थो, पर हक़ीक़त में निशानो जिथे वञी फिक्स थिए थो, यानी असां जेके सहाफ़ी आहियूं, सिंधी सहाफ़ी आहियूं, तॾहिं बि असां खां इहो जेको बार बार पुछियो थो वञे त छा सिंध इन ते राज़ी थींदी, त इन जो मक़सदु वाज़े आहे त इहो मामिलो किथे वञी बहस जे हेठि ईंदो। यानी 9 सूबनि ते, बाक़ी सूबनि में एतिरो मामिलो न बि थिए, यानी पंजाब जे हवाले सां त करारदाद मंज़ूरु थियल आहे। जुनूबी पंजाब जे हवाले सां 2013 में यूसुफ रज़ा गिलानी साहब जो दौर में मुल्तान में सेक्रेटरेट बि क़ाइमु करण जे हवाले सां कोशिशूं थी चुकियूं हुयूं, पर सभिनी ख़बर आहे त अरिड़हीं तरमीम हुजे, कैनालनि वारो मामिलो हुजे, या NFC अवॉर्ड जो मामिलो हुजे, जेकी सूबनि जो जेको मामिलो आहे त इहो सॼो मामिलो बुनियादी तौर ते सिंध खे नुक़सानु पहुचाइण जे हवाले सां आहे। त इन में कंहिं बि क़िस्म जी का लसानियत वारो मामिलो कोन्हे, कंहिं बि क़िस्म जो। इहो बुनियादी तौर ते पाकिस्तान जे आइन जे तहफ़ुज़ जी ॻाल्हि थी रही आहे, हिन में कंहिं हिकिड़े सूबे जी ॻाल्हि कोन्हे, छो जो पाकिस्तान जो आइन चवे थो त तव्हां NFC अवॉर्ड में घटिताई नथा करे सघो। विफ़ाक़ जेकॾहिं विफ़ाक़ में पैसे जी कमी आहे त उन जा आइनी फॉर्म मौजूदु आहिनि, ऐं उनखां पोइ सूबा जेके आहिनि उहे आइन जे अंदरि उन जी तशरीह बिल्कुलु ईअं कोन्हे का। तव्हां यानी हिकु पासे फैसल वावडा साहब जेके आहिनि उनखे पीपुल्स पार्टी वारा बि वोट कनि सेनेट जे अंदरि, उनखे यानी सेनेटर बणाइण जे हवाले सां समूरियूं पार्टियूं उनखे वोट कनि, हू जॾहिं सेनेट में अचनि त ईअं बि न चवनि त मां पीपुल्स पार्टी जो आहियां, जंहिंखे ख़बर ई कान्हे त फैसल वावडा साहब जो जेको तालुक़ु आहे उहो कहिड़ी पार्टी सां आहे, कंहिंजी नुमाइंदगी करे पियो ॻाल्हाए पियो, त माण्हू चवनि पिया हीअ त नुमाइंदगी कंहिं ॿिए जी थो करे। त पहिरियां ई त सॼो मामिलो मुंझियल ई हिते आहे त पहिरियां जेको शख़्स ॻाल्हाए पियो त उहो पहिरियां ई बयानु करे त हू कंहिंजी नुमाइंदगी करे पियो, छो जो वोट त पीपुल्स पार्टी जा बि पिया आहिनि। उन करे इहो पीपुल्स पार्टी जेकॾहिं जंहिं बि प्लेटफॉर्म ते वेही करे उहो इन सॼे मामले खे वाज़े अंदाज़ में इवन हिकूमत खां निकिरण जी हद ताईं बि ॻाल्हियूं करे थी, त उन्हनि खे ख़बर आहे त NFC अवॉर्ड जो मामिलो जेको आहे अरिड़हीं तरमीम, इहो अरिड़हीं तरमीम सदर आसिफ अली ज़रदारी जेके मौजूदा सदर बि आहिनि उन जे दौर में ई थियल आहे। उन्हनि जे दौर जी सभ खां वॾी हासिलात आहे आसिफ अली ज़रदारी साहब जे दौर जी सूबाई ख़ुदमुख़्तारी अरिड़हीं तरमीम। NFC अवॉर्ड में इज़ाफ़ो थी सघे थो, ऐं सूबनि जो मामिलो त कैनालनि ते त हाणे उहो पंहिंजो रद्द अमल ॾिसी चुका आहिनि त पीपुल्स पार्टी उन ते कीअं कंहिं जॻह ते वेही करे डिस्कस करे सघे थी, या सिंध जी जेका सूबाई असैम्बली आहे उहा इन ते बहस बि कीअं करे सघे थी, ख़ासि तौर ते सूबाई मामलनि जे हवाले सां, या उते तहरीक इंसाफ़ जेका मौजूदु आहे हिते पंहिंजे मंशूर जे अंदरि कहिड़ी बि ॻाल्हि करे, पर सूबाई जेका तहरीक इंसाफ़ आहे उहा उते वञी असैम्बली जे अंदरि चवे त असां करारदाद था आणियूं, इहो मुमकिन ई कोन्हे। उन करे सूबाई जेका सतह ते जेके डिवीज़न क़ाइमु करणु ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके फार्मूला आहिनि, पहिरियां ई तव्हां आइन ते अमल त कयो, बल्दियाती इलेक्शन करायो, ऐं बल्दियाती इलेक्शन बि इहा कहिड़े क़िस्म जी हूंदी त सिंध में साल ॾेढ अॻु बल्दियाती इलेक्शन थी वञे, पंजाब में हाणे अञा सोचनि था, ऐं इन क़िस्म जी, ऐं उन्हनि खे पोइ डिवीज़न सतह ताईं पैसा ॾियण जो जेको मामिलो आहे उहो कीअं थींदो। हिते त विफ़ाक़ चए पियो मूं वटि पैसा कोन्हनि के, असां वटि कोन्हनि, असां सूबनि खे NFC में विहारे उन्हनि खे चवंदासीं त असांखे पैसा, यानी विफ़ाक़ खे पुराणे फॉर्म में बहाल करण जे हवाले सां त घटि में घटि पैसा जेका आहे उहे हाणे विफ़ाक़ खे अचनि, त विफ़ाक़ जेको आहे उहो हाणे मुल्क खे हलाए, जॾहिं त जेके सूबा आहिनि उहे CCI में वेही करे विफ़ाक़ जो समूरो ख़र्च जेका आहे उहो बर्दाश्त करे सघनि था, ऐं इन में कंहिं बि क़िस्म जो को बि गैर आइनी मामिलो कोन्हे। तंहिं करे हीउ जेको सूबाई सतह ते यानी सूबनि खे विरहाइण वारो जेको मामिलो आहे, बुनियादी तौर ते विरहाइण वारो मामिलो न आहे, हीउ विढ़ाइण वारो मामिलो आहे, ऐं इन में जेकॾहिं मुल्क खे फ़ाइदो किथे नज़र अचे हा त 2013 में यानी यूसुफ रज़ा गिलानी साहब जे दौर में जेको पंजाब जे अंदरि जुनूबी पंजाब क़ाइमु करण जे हवाले सां ॻाल्हि थी हुई, त पोइ उनखे एतिरो अरसो छो गुज़री वियो। तंहिं करे ही कंहिं बि जॻह तां, चाहे फैसल वावडा साहब जी सूरत में अचे, चाहे पार्टियुनि जी सूरत में हुजे, या सियासी फ़ाइदे जे हवाले सां ॻाल्हियूं कयूं वञनि, NFC अवॉर्ड जे हवाले सां वरी असां इहा ॻाल्हि कयूं था त विफ़ाक़ खे जेकॾहिं जेके विफ़ाक़ी वज़ारतूं आहिनि सूबनि जे हवाले करे, ऐं उहे असां सिंध जे हवाले करण जी त ॻाल्हि नथा कयूं, उहो पंजाब जे हवाले बि करे,
उहे बलोचिस्तान ऐं KPK जे हवाले बि करे ऐं उन खां पोइ जिते इहा ॻाल्हि थिए पई त ख़र्चु न आहे तूं वेही करे ख़र्च बि डिस्कस करे सघिजे थो। पर हीअ बुनियादी तौर ते पुराणे राग खे नई मूसीक़ी ॾियण वारो जेको मामिलो आहे उहा मूसीक़ी पहिरें ॾींहं खां उहो राग ई फ़िलाप हुयो। उन करे उनखे इन अंदाज़ में नए सिर मैदान में आणण जे हवाले सां मुल्क खे फ़ाइदो कोन पवंदो। आइनी हवाले सां मुल्क खे कंहिं बि क़िस्म जो फ़ाइदो जेकॾहिं पवंदो त उहो फ़क़ति ऐं फ़क़ति पाकिस्तान खे आइन ते अमल करण जे हवाले सां ई फ़ाइदो पवंदो। को बि अहिड़ो अमल जंहिं ते सूबाई हुकूमत, सूबाई असेंबली, सूबाई पार्टियूं उन ते ॻाल्हाइण जे लाइ तयारु न हुजनि, उन मामले खे छेड़ण सां मुल्क जे आइन खे कंहिं बि क़िस्म जो फ़ाइदो इन करे न पवंदो त मुल्क जो आइन चवे थो त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु आइन जे मुताबिक़ ई मुल्क हलंदो, आइन खां ॿाहिरि मुल्क हली नथो सघे।